वेलकम टू सिन सॉफ्ट स्टूडियो। दिस इज हाल जानियो। सर वेब इंजीनियरिंग में असां जावा स्क्रिप्ट में जो असां प्रैक्टिकल स्टार्ट कंदासीं। सेकंड वीडियो आहे असांजो जावा स्क्रिप्ट जो। त लेट्स सी असां ॾिसूं था। सभ खां पहिरियां असां ओपन कराईंदासीं नोटपैड। ठीकु आहे, नोटपैड ओपन कंदासीं त नोटपैड में जीअं असां ओपन कयोसीं असां हिन जी थोरी साइज़ इंक्रीज़ था करे सघूं जीअं तव्हांखे ईज़ीली विज़िबल थिए। ठीकु आहे, या तव्हां अञा वधीक थोरी हिन जी साइज़ 36 था रखूं। ओके, त असां सभ खां पहिरियां जीअं टैग ॾींदा आहियूं नॉर्मली HTML ॾींदासीं। HTML खां पोइ असां ॾींदासीं बॉडी खां पोइ असां ॾींदासीं हेठि क्लोज़ करे छॾींदासीं हिननि खे बॉडी खे एंड प्लस में असां क्लोज़ करे छॾींदासीं। अच्छा सॉरी, हिते असां ग़लती थी वई। असां ईंदासीं हेठि ऐं हेठि असां ॾींदासीं HTML। ठीकु आहे, हाणे असां जेको कोड लिखंदासीं उहो कोड असांखे डायरेक्टली लिखणो पवंदो। हिते जेको बि कोड हूंदो उहो असां टाइप कंदा वेंदासीं, उहो असांखे ऑटोमेटिकली अची वेंदो। त सभ खां पहिरियां असां जावा स्क्रिप्ट आहे त उनजे लाइ असांखे स्क्रिप्ट स्टार्ट करणी पवंदी। स्क्रिप्ट लिखंदासीं ऐं टाइप असां ॾींदासीं। टाइप में असां छा था ॾियणु चाहियूं, टाइप में ॾींदासीं असां टेक्स्ट करली ब्रेस ॾींदासीं। ब्रेस खां पोइ जावा स्क्रिप्ट ॾिनीसीं, डबल कोटेशन बंदि कईसीं ऐं असां ईंदासीं हेठि अचण खां पोइ असांखे ही टैग्स स्टार्ट करणा पवंदा। स्टार्ट करण खां पोइ असां ॾींदासीं ही तव्हांजी जेकी टेब जे मथां सिंबल आहे जेको 1 सां भरिसां हूंदी आहे सिंबल, असां उहो डबल ॾेई छॾींदासीं। ही तव्हां भली हिनखे हेठि करे छॾियोसि। ठीकु आहे, कोई इशू न आहे। हिते था लिखो त बि सही आहे, तव्हां डायरेक्टली हेठि था लिखो फंक्शन्स त बि तव्हांजी पाण ते। त असां फंक्शन्स था लिखूं। फंक्शन असां ॾींदासीं से फॉर सपोज़ हेलो। असां बंदि करे छॾींदासीं फंक्शन खे। फंक्शन खां बंदि करण खां पोइ असां अगरि मैसेज था ॾिसणु चाहियूं त असां ॾींदासीं अलर्ट खां पोइ डबल कोटेशन ॾींदासीं हिन में अंदरि। कोटेशन ॾियण खां पोइ असां ॾींदासीं छा, हेलो। ठीकु आहे, हेलो ॾेई करे वर्ड लियूं था असांजो फर्स्ट प्रोग्राम आहे त असां छा कंदासीं हिते करली ब्रेस असांखे किथे बि ॾियणी पवंदी फंक्शन्स जे मथां ओ हिन जॻह ते। ठीकु आहे, असां हिते ॾेई छॾींदासीं फंक्शन्स खां। असां हिते क्लोज़ करे छॾीसीं ही करली ब्रेस खां पोइ असां छा कंदासीं, हेठि ईंदासीं। हेठि अचण खां पोइ असां छा कंदासीं, करली ब्रेस बंदि थी वई। असां हिते डबल स्लैश ॾेई ऐं डबल 1 ॾेई छॾींदासीं ऐं लास्ट में असां बंदि कंदासीं छा खे, फॉर सपोज़ स्क्रिप्ट खे। ठीकु आहे, स्क्रिप्ट खे बंदि कयोसीं। असां हिनखे सेव कंदासीं। सेव में असां छा ॾींदासीं, को बि नालो था ॾियूंसि। फॉर सपोज़ असां ॾेई छॾियोसीं जावा स्क्रिप्ट डॉट HTML। ठीकु आहे, असां छा कंदासीं हिनखे सेव था कयूं। किथे बि तव्हां फोल्डर ठाहियो या कहिड़ी बि शइ तव्हां फोल्डर फॉर सपोज़ असां माय डॉक्यूमेंट में था रखूंसि। माय डॉक्यूमेंट में असां हिते नालो ॾेई छॾियोसीं सेव। असां ओपन था करायूं माय डॉक्यूमेंट खे। हीअ तव्हांजो अची वियो, ॾिसो। ठीकु आहे, हिनखे असां ओपन था करायूं। हीअ तव्हांजो डायरेक्ट ॾिसो मैसेज अची वियो। हीअ असांजो फंक्शन्स जनरेट कयोसीं, तव्हांजो डायरेक्ट हिते अची वियो। त हीअ असांजो छा आहे, जस्ट असां ॿी का शइ न ॾिनीसीं। असां चऊं था बटन बि अची वञे त बटन जे लाइ असां छा कंदासीं, ईंदासीं असां डायरेक्ट हिते नोटपैड ओपन कंदासीं। नोटपैड असांजो ही नोटपैड। ठीकु आहे, त नोटपैड खे असां हिनखे क्लोज़ था करे छॾियूं। ही नोटपैड में असां डायरेक्ट छा कंदासीं, हाणे इनपुट था ॾियूं कंहिंजे बि बारे में बि। अगरि असां था चऊं त जेको फंक्शन ठाहियो आहे तव्हां बॉडी खां पोइ ॾियो या हिते बि ॾियो त कोई इशू न आहे। अगरि तव्हां बॉडी हेठि था स्टार्ट कयो त तव्हां इहे हेड में ॾेई छॾींदव। ठीकु आहे, हिते तव्हां हेड ॾेई छॾींदव, हेड खे तव्हां हिते क्लोज़ कंदव ऐं तव्हां बॉडी स्टार्ट कंदव। अगरि असां उहो नथा ॾियूं त बि इट्स ओके, असां हिते ॾेई छॾींदासीं जीअं असां बटन ॾियूं इनपुट। ठीकु आहे, इनपुट टाइप तव्हां को बि बटन ॾेई छॾियोसि। इज़िकल्ड असां ॾींदासीं छाजो बटन। ठीकु आहे, बटन ॾियण खां पोइ असां छा कंदासीं, जेको बि हुजे ऑन क्लिक। ठीकु आहे, ऑन क्लिक इज़िकल्ड हुजे तव्हां डबल कोटेशन में छा ॾींदव, से हेलो खां पोइ तव्हां छा कंदवसि, हिनखे बंदि करे छॾियोसि कोटेशन्स खे। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां छा कंदवसि, हिते वैल्यू ॾेई छॾियोसि। वैल्यू तव्हां छा था ॾियणु चाहियोसि, वैल्यू इज़िकल्ड डबल कोटेशन में तव्हांजो छा अची वञेसि, से हेलो। ठीकु आहे, असां हिन जी साइज़ थोरी घटि कयूं। ठीकु आहे, फॉन्ट में अची करे हिते 36 आहे, असां 26 था कयूंसि। ठीकु आहे, जीअं तव्हांखे सही तरीक़े सां टेक्स्ट प्रॉपर सां शो थी अचे। त इहो असांजो वैल्यू अची वियो असांजो। उन खां पोइ असां छा कंदासीं, वैल्यू बि ॾेई छॾियोसीं, वैल्यू से हेलो ऐं असां डायरेक्ट हिनखे क्लोज़ करे छॾींदासीं विद दी हेल्प ऑफ हिन सिंबल सां।
ठीक है। तव्हां सिंबल्स अची वई, स्क्रिप्ट भी बंदि थी वियो, तव्हां हिनखे बंदि करे छॾियो, असां ॾिसो सेव था करे छॾियूं। फॉर सपोज़ अगरि किथे बि एरर हूंदी तव्हांजी उहा शइ शो न थींदी। हिते आयासींसि, हीअ रन करायोसींसि, किथे एरर आहे त मतिलबु तव्हां हुनखे हिनखे ख़तमु करे छॾियोसि, सेव कयोसि। सेव करण खां पोइ असां साॻे तरीक़े सां चवंदा हिते रिफ्रेश कयोसि, किथे एरर आहे तव्हां उहा चेक कयोसि। जेका बि एरर हूंदी तव्हांजी डायरेक्टली असां हिनखे बॉडी खे हिते था रखूंसि, ठीकु आहे। ऐं हिते असांजो डायरेक्टली सेव कयोसि। अच्छा सॉरी, जेको बॉडी जो लिखिणो पवंदो उहो असांखे डायरेक्ट वैल्यू विथ बॉडी जे हेठि लिखिणो पवंदो, ऐं असांजो जेको इनपुट आहे उहो असांजो बटन डायरेक्टली। अच्छा ओके, त असां हिते जस्ट छा कयोसीं त जेका हेड हुयो उहो असां हेड न ॾिनोसीं, ऐं हेड असां हिते क्लोज़ कयोसीं। क्लोज़ करण खां पोइ हिते असां बॉडी स्टार्ट कईसीं। बॉडी करण खां पोइ असां कोड ॾिनोसीं ऐं बटन जो, उन बटन जे थ्रू त असां डायरेक्टली यूज़ करायोसीं ऐं हिनखे जावा स्क्रिप्ट्स खे, ठीकु आहे। त हीअ असां बॉडी हिते ॾींदासीं, तॾहिं तव्हांजी हिते बॉडी नथा ॾियोसि। फॉर सपोज़ ॾिसूं था, असां हिते रन कराए ॾिसूंसि, हिते रिफ्रेश, हीअ ॾिसो ओके, हीअ तव्हांजो बटन अची वेंदो, ठीकु आहे। रिफ्रेश करायोसि, डोंट लेट दिस, हीअ ॾिसो असां डायरेक्टली हाणे ॿीहर तव्हांजो क्लोज़ न थींदो, ठीकु आहे। फॉर सपोज़ असां हिनखे हिते क्लोज़ था कयूं, कंट्रोल एस, ऐं असां हिनखे रन था करायूं, F5 प्रेस था कयूंसि, ठीकु आहे। ॾिसोसि तव्हां डायरेक्टली हिनखे यूज़ हिन तरीक़े सां कराए सघो था। त हीअ असां जस्ट छा आहे त यूज़ कराए सघो था वैल्यूज़ खे। उन खां पोइ असां जेकॾहिं ॿियो कुझु आउटपुट था वठणु चाहियूं त असां बॉडी में ईंदासीं। त बॉडी खां पोइ असां छा वैल्यू ॾियणु था चाहियूं, त वैल्यू ॾियण जे लाइ असांखे जस्ट छा लिखिणो पवंदो, को बि वैल्यू असां आउटपुट था वठूं त उन जे लाइ असांखे यूज़ कराइणो पवंदो डिफरेंट तरीक़े सां को बि प्रोग्राम। त ॿिए प्रोग्राम खे असां जेकॾहिं ॾिसणु चाहियूं त असां उहो कीअं यूज़ कराईंदासीं, त असां जस्ट छा कंदासीं, स्क्रिप्ट जेकॾहिं हिते तव्हां क्लोज़ था करे छॾियो। फॉर सपोज़ असां हिनखे स्क्रिप्ट खे हिते क्लोज़ था करे छॾियूंसि, स्क्रिप्ट, ऐं हिते था चऊं असां लिखी था छॾियूंसि जेको वैल्यू हूंदो उहो वैल्यू असां डिफाइन था कयूं। फॉर सपोज़ स्क्रिप्ट, ठीकु आहे। स्क्रिप्ट लैंग्वेज खां पोइ असां इज़िकल ॾींदासीं जावा, सॉरी डबल कोटेशन, ऐं असां ॾींदासीं जावा ऐं स्क्रिप्ट, ठीकु आहे। स्क्रिप्ट खां पोइ तव्हांजो टाइप छा था ॾियणु चाहियो, इज़िकल टू डबल कोटेशन में अंदरि ॾींदो टेक्स्ट लिखी करे ऐं लिखंदासीं जावा स्क्रिप्ट, ठीकु आहे। जावा स्क्रिप्ट खां पोइ तव्हां डबल कोटेशन बंदि, ऐं असां ईंदासीं हेठि अची करे असां ॾींदासीं एक्सक्लेमेशन लेटर सिंबल, वरी असां हीअ ॾेई करे असां पोइ हिनखे क्लोज़ कराईंदासीं डबल कोटेशन, ऐं हीअ तव्हांजी क्लोज़ थी वियो, ठीकु। तव्हां हिन जे अंदरि कुझु बि लिखो। फॉर सपोज़ असां लिखूं था आउटपुट था वठूं, डॉक्यूमेंट ॾींदासीं, डॉक्यूमेंट डॉट राइट, ठीकु आहे। राइट ॾींदासीं। राइट ॾियण खां पोइ असांखे छा ॾियणो पवंदो, जस्ट वैल्यू हेलो या लिखी था छॾियूंसि फर्स्ट प्रोग्राम आउटपुट, ठीकु आहे। हीअ फर्स्ट प्रोग्राम आउटपुट आहे असांजो। असां रन कराईंदासीं, जस्ट स्क्रिप्ट बि बंदि आहे, कंट्रोल एस, ऐं असां ईंदासीं हिते रिफ्रेश कराईंदासीं, ॾिसो असांजो फर्स्ट प्रोग्राम हिते अची वेंदो। त हीअ असांजो फर्स्ट प्रोग्राम जंहिंजे थ्रू असां यूज़ कराए सघूं था जावा स्क्रिप्ट्स में। ऐं होप त तव्हांखे हीअ असांजो फर्स्ट प्रोग्राम सम्झ में आयो हूंदो। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त प्लीज़ शेयर ऐं लाइक कयो, ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। अगरि तव्हांखे कुझु बि कंफ्यूजन हुजे त लाज़मी असांखे ॿुधायो, त असां तव्हांजो जेको प्रॉब्लम हूंदो उहो जावा स्क्रिप्ट जो हल कंदासीं।